पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी अहम सियासी जमातुनि मां हिकु आहे जंहिं पंहिंजी तारीख़ दौरान पाकिस्तान में वॾियूं क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि, जंहिंजी क़यादत ख़ासि तौर ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जहिड़नि अॻुवाणनि पंहिंजनि जानियुनि जो नज़रानो ॾेई जमहूरियत लाइ जदोजहद कई। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िलेदादू जे सदर बैरिस्टर पीर मुजीबुल हक, जनरल सेक्रेटरी MPA ऐं अॻूणे सूबाई वज़ीर फयाज़ अली खान बुट, सरदार ग़ुलाम दस्तगीर ॻोरड़, तालका मेहर जे सदर महमूद खान महेसर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी PP ज़िलेदादू सद्दाम हुसैन बलड़ो, मुमताज़ अली जोखियो, रियास चांडियो, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िलेदादू जे नायब सदर कामरेड नूर मोहम्मद चांडियो पारां चांडिया हाउस ते ॾिनल हिकु पुरवकार तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। तक़रीब में सैयद सरवर शाह, कादिर चांडियो, ख़ादिम सोलंकी, सिजाद पंवर, रोशन अली चांडियो, सहाफ़ी कुर्बान अली बुघियो, सहाफ़ी बरकत अली चांडियो, सहाफ़ी अहमद हुसैन चांडियो, नवीद अली खुहारो, जफर बुघियो, असद अली खान लगारी, मीर मोहम्मद जावरी, हिम्मत खान गाॾही, फरमान चांडियो, मुश्ताक चांडियो, वकील आज़ान लगारी, हाशिम लांडर, शबीर चन्नो, अब्दुल्ला काठियो, मुमताज जोखियो, मुख्तियार बिरोही, अब्दुल गनी चांडियो, शाहरुख महेसर, जफर मुगैरी, शफी मोहम्मद जंज, गुलाम रसूल बबर, मोहम्मद खान खुहारो, आजम चांडियो, इम्तियाज गाॾही, कुर्बान अली सियाल, सिकंदर सारियो, असलम शाह, जाहिद जंगेजो, कादिर चांडियो, मंजूर कलोड़ो, रियास चांडियो समेत सभी पार्टी जी आलनि मौज़ूद शख्सियतनि ऐं सहाफ़िन भरपूर शिरकत कई। आख़िर में महिमाननि जी आजियां कंदे कामरेड नूर चांडियो जा थोरा मञिया ऐं हुननि चयो त अहिड़ा प्रोग्राम आईंदा बि थियण घुर्जनि।